नाज़िन मुलाकातियार में कारो गोंगड़ो सिम नाले जे आपाशी अमले जी मुबैना नाअहली सबब खाटी नथी सघी आहे, जंहिं करे आबादगार सरापा एहतजाज आहिनि। ॾिसूं था वकार सथियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं मुलाकातियार भरिसां कारो गोंगड़ो सिम नाले ते, जिते आपाशी अमले जी नाअहली सबब हिते केतिरनि ई सालनि खां खांटी ऐं सफ़ाई न थी सघी आहे। इन लाइ आबादगार ऐं हारी तबिके एहतजाज कयो आहे। अचो त एहतजाज वारनि सां वीचार वठंदासीं त हिननि जो वधीक छा चवणु आहे। चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे सिर्फ़ु अचनि था ऐं पंहिंजो इलेक्शननि में वॾा फोटो कढाए सभिनीनि खे भांकर विझी ऐं फोटो इलेक्शन में चढ़ी पोइ वञनि था हलिया। ऐं हिन सिम नाले जी केरु नज़रसानी करण जे लाइ तयारु कोन्हे। हिते जेके बि एसडीआर डीसीआर आपाशी खातो अचे तो सिर्फ़ु फोटो कढी मथे वञनि था, टेंडर पास कराए छॾनि था ऐं हिन कारे गुंगरे सिम नाले खे हमेशह पोयनि 10 सालनि खां वठी नज़रअंदाज कयो पियो वञे। असांजो एहतजाज आहे, असां ही सिर्फ़ु एहतजाज हिते हिन कारे गुंगरे सिम नाले ते रखियो आहे, पर असांजो इंशाअल्लाह असीं हिन एहतजाज जे दायरे खे वधाईंदासीं। असां अॻियां वेंदासीं, असां ऑफिसूं क्लोज़ कंदासीं, असां ऑफिसनि खे बाहि ॾेई आपाशी ऑफिसनि खे साड़े छॾींदासीं अगरि जे कारे गुंगरे सिम नाले जी खांटी न कराई। पोइते थी विया आहियूं। असांजी पुरज़ोर अपील आहे वस वारनि खे त महिरबानी करे असांजी सुम नाली जी खांटी कढाई वञे ऐं असांखे तबाहीअ खां बचायो वञे। न सर, हिते को बि कोन आयो अञा ताईं, तक़रीबन 20 साल थिया आहिनि। हिते को बि ऑफिसर को बि हिते कोन आयो आहे। असांजी बनियूं तक़रीबन 20 सालनि खां वठी गैराबाद आहिनि ऐं केर बि कोन थो अचे ऑफिसर। ऐं जॾहिं बि बरसातूं पइजनि थियूं त असांजा हे घर टोटल पाणी हेठि अचो वञनि, तबाह थी वञनि। असांजूं ज़मीनूं गैराबाद पयूं आहिनि, केर बि कोन थो निहारे। ते असांजी तक़रीबन इहा ई इचार्ज आहे त असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं हीअ सुम नाले जी खांटी खराए वञे। असीं ग़रीब मिसकीन माण्हू तबाह पिया थियूं रोज़, ऐं असांजी इहा ई एहतजाज आहे त असांजी सुम खांटी खराए वञे। इशाद अली सां गॾु वकार अहमद सठियो, मेहरान टीवी न्यूज़ मुलाकात।